नाज़रीन, इस्लाम कोच में सकाफ़ती ईद के मौके ते रैली कढी वई। रैली जा तफ़सील ॿुधाए रहियो आहे फ़क़ीर बशीर। जी बिल्कुलु, अॼोकी जेका सिंधियुनि जी सकाफ़ती ईद आहे सॼी सिंध जी इस्लाम कोट जा जेके शहरी वापारी साफ़ी ऐं हर मकतब फ़िक्र सां सलाड़ियल जेके माण्हू आहिनि उहे अॼु पंहिंजी धरती सां मोहबत जो इज़हार कहिड़े ई तरीक़े सां कनि पिया त उहे टोपियूं अजरकूं पाए ऐं हिन रैली में शरीक थिया आहिनि। हिन वक़्तु रैली जेका आहे उहा टाउन कमेटी मोड़ ते पहुती आहे। तव्हांखे ॿुधायां त हिन रैली में शरीफ़ जेके मुख़्तलिफ़ प्राइवेट थोरे सरकारी स्कूल जे ॿारनि पिणु वॾे तइदाद में शिरकत कई आहे ऐं हिन वक़्तु जी जेका रैली आहे इन में जेके टेबलोस पेश पिया कया वञनि, ॿारनि में वॾो जोश जज़्बो ऐं वलवलो ॾिसणु अचे पियो। इस्ताईं जो हाणे रैली जेका आहे पंहिंजी मंज़िल ॾांहुं रवां दवा आहे ऐं समूरे शहर जो जेका उहा रैली गश्त कंदी। उनखां पोइ जेका वापसी रैली आहे सा प्रेस क्लब ते ख़त्म कई वेंदी। हिन रैलीअ में जेका हिन वक़्तु सिंधियुनि जी शिरकत जे हवाले सां अगरि ॻाल्हि ॿोल कई वञे त समूरे शहर जा जेके शहरवासी आहिनि वॾे अंग में ऐं उनखां अलावा जेके दौलनि ते झुमरियूं पाए हिक ॿिए ते घोरूं करे हिक ॿिए खे अजरकूं उॾाए रहिया आहिनि ऐं रैली जेका आहे उहा पंहिंजी मंज़िल ॾांहुं रवां दवा आहे। जी।